दोस्तों हिकु नई ताज़ी ख़बर आई आहे, उहा आई आहे त सिंध हाई कोर्ट चयो आहे PTA खे टिकटॉक ते वरी बि बैन लॻायो वञे। टिकटॉक ते बैन लॻण वारो अथव ऐं टिकटॉकरनि जे लाइ हीअ वीडियो ख़ासि आहे। तव्हांखे छा करणु घुरिजे ऐं फ़ौरन करणु घुरिजे, हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। ज़ुल्फ़ी मुंहिंजो दोस्त चवंदो आहे त मौक़े ते चौको हणी मौक़े जो फ़ाइदो वठिजे। उन ई मौक़े ते चौको हणी हीअ वीडियो ठाहे रहियो आहे। अॼु सिंध हाई कोर्ट PTA खे इहो हुकुम ॾिनो आहे त तव्हां टिकटॉक खे बैन कयो। छो? उनजो कारण छा आहे? उनजो कारण इहो आहे त टिकटॉक ते गैर इख़लाक़ी गैर इस्लामी वीडियोज़ हलनि थियूं जेके इस्लाम जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं कुझु मुल्क जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं कुझु मतिलबु त गैर इख़लाक़ी तौर ते बेकार वीडियोज़ आहिनि, बेकार कंटेंट आहे ऐं तव्हां सम्झी सघो था टिकटॉक ते कहिड़े क़िस्म जो कंटेंट हूंदो आहे। इहो आउं कोन पियो चवां, जिन दरख़्वास्त ॾिनी आहे हाई कोर्ट में उहे चवनि था। छा करणु घुरिजे तव्हां टिकटॉकरनि खे? उहे दोस्त जेके टिकटॉक ऐं स्नैपचैट तां करोड़ों रुपया कमाइण जा आइडिया ॾियनि था, रोज़ स्टेटस शेयर कंदा आहिनि, मुंहिंजे लिंक तां वञी जॉइन कयो ऐं हीअ कोड अथव, हीअ लॻायो, करोड़ों रुपया कमायो घर वेठे। उन्हनि खे सलाह आहे त तव्हांजा जेके 100, 200, 250, 300 जेके तव्हांजे अकाउंट में पियल आहिनि न, इहे हींअर ई कैश करे वठो। हिकिड़े दोस्त मूंखे ॾेखारियो स्क्रीनशॉट, हुन में हुनजा 12,000 रुपया पिया आहिनि। चए थो इहा कैश कोन थो करायां, भले ज़्यादा थियनि, 40,000 थियनि, 50,000 थियनि, पोइ विड्रॉ कराईंदुसि। भाउ महिरबानी करे जेके जेतिरा अथव 20 रुपया अथव न, उहे जेकॾहिं विड्रॉ थियण जो तव्हां वटि ऑप्शन हुजे न त उन्हनि खे विड्रॉ में हणी छॾियो। थी सघे थो सुभाणे परीहं अॼु राति जो 12 खां पोइ केॾी महिल एप्लीकेशन बंदि थी वञे, पोइ तव्हां छा कंदो? कंहिंखे दान ॾींदो, तव्हांजा पैसा वापसि कोन मिलंदा। जिन दोस्तनि ॿियनि दोस्तनि खे फसाए, मतिलबु इनवाइट करे घुराए पाण पैसा कमाया आहिनि, 300 कमाया आहिनि, 400 कमाया आहिनि, जेतिरा बि आहिनि, जेकॾहिं विड्रॉ थियनि था सभ जा सभु, त अॼु ई विड्रॉ जो ऑप्शन लॻाए छॾियो। इज़ी पैसा चूंडिजो। जेज़ कैश वारा देरि था कनि, सही? इज़ी पैसा चूंडे अकाउंट लॻाए। ऐं घणा दोस्त इहो सम्झंदा आहिनि त जेज़ कैश वारनि वटि इज़ी पैसा कोन्हे। तव्हां इज़ी पैसा ऐप डाउनलोड कयो, उन में तव्हां जेज़ जो नंबर हणी बि उन सां अकाउंट फौरी तौर ते ठाहे सघो था। 5 मिंट जो कमु आहे। इज़ी पैसा जो अकाउंट लॻाए उन में विड्रॉ करे छॾियो, उन खां अॻु जो तव्हांजा पैसा हलिया वञे। ऐं नंबर ॿी सलाह इहा आहे त तव्हां जेन्युइन कंटेंट ठाहियो ऐं यूट्यूब ते अचो। छा पिया करियो यार? टिकटॉक ते स्नैपचैट ही कॾहिं बंदि थी वञे। स्नैक वीडियो, स्नैपचैट न, सॉरी, स्नैक वीडियो हीअ कॾहिं बि बंदि थी वेंदी। जेकॾहिं टिकटॉक बंदि थींदो, स्नैक वीडियो बाक़ी रहंदी छा? जहिड़ा 2.5 जहिड़ा 2.5, सम्झी सघो था। सो बहितरु रहंदो इन्हनि एप्लीकेशन खां ॿाहिरि अचो, यूट्यूब ते अचो, पंहिंजो कंटेंट ठाहियो। यूट्यूब ते तव्हांखे हाणे शॉर्ट वीडियो वारो ऑप्शन बि मिलियो आहे। जेकॾहिं तव्हां 30 सेकंड जो तव्हांखे आहे न उहो शशको चवंदा आहिनि पंजाबी में, सिंधी में छा चवंदा आहिनि हुनखे? न मज़ो वठिणो आहे, वीडियो ठाहिणियूं आहिनि, हरू भरू वीडियो ठाहिणियूं आहिनि, त तव्हां अचो यूट्यूब ते, उते हिकिड़ो चैनल ठाहियो, उन ते का बि वीडियो रखो, हैशटैग शॉर्ट हणी, शॉर्ट में तव्हांजी वीडियोज़ ईंदियूं, उन ते तव्हांखे व्यूज़ मिलंदा ऐं व्यूज़ तव्हांखे मिलंदे आख़िर तव्हांजे जेकॾहिं जेन्युइन कंटेंट हूंदो, तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थींदो। नो मैटर तव्हां कॉपीराइटेड कंटेंट आहे, कुझु बि आहे, कंहिंजा गाना खणो था, छा खणो था, तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। उन्हनि गाननि या उन्हनि सॉन्ग्स जो रेवेन्यू उन्हनि सां शेयर थींदो। डायरेक्ट पराई वीडियो अपलोड न कयो। म्यूज़िक खणो था, जेकॾहिं उनजो को कॉपीराइट अचे थो, टेंशन न आहे, तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां परायो पूरो सॉन्ग खणी रखो था न, उहो गले पइजी वेंदो। टिकटॉक ते घणा दोस्त ईअं रखंदा आहिनि, उहा अलॻि शइ आहे, पर टिकटॉक ते लाज़मी तव्हां पंहिंजी वीडियो ठाहियो था, उहा ई साॻी वीडियो तव्हां यूट्यूब ते ठाहियो ऐं यूट्यूब तां जेका तव्हांजी कमाई थींदी उहा केरु बंदि कोन थो करे सघे। यूट्यूब ते हरू भरू पाबंदी कोन लॻंदी। उहा ॻाल्हि ॿी आहे त गुज़िरियल वक़्तु माज़ी में असां वटि बि यूट्यूब बंदि रहियो आहे काफ़ी टाइम जे लाइ, ऐं पोइ वरी यूट्यूब खुली वियो। हाणे जेको यूट्यूब खुलियो आहे त असांजे मुल्क जे रेवेन्यू में काफ़ी हद ताईं इज़ाफ़ो कयो आहे, सही आहे। यूट्यूब सां असांजे मुल्क खे माली तौर ते काफ़ी वॾा फ़ाइदा आहिनि, जिन में हिकिड़ो त इहो आहे त असां वटि एड हलनि था, असां पंहिंजी जेका बिज़नेस आहे उनखे ग्रोथ करे सघूं था यूट्यूब जे थ्रू। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि कंटेंट क्रिएटर लखनि जी तइदाद में आहिनि, जिन वटि इहे वाहिद माण्हू अथव जिन वटि फॉरेन पैसो पाकिस्तान में इहे था आहिनि, मतिलबु कंटेंट क्रिएटर।
जेतिरा कंटेंट क्रिएटर हूंदा पाकिस्तान में ओतिरो ॿाहिरि मुल्कनि मां पैसो ईंदो। पाण वटि अमेरिका मां पैसो अचे थो न, सही। पर जेकॾहिं पाण पाकिस्तान में कंटेंट क्रिएटर न हुजनि हा, यूट्यूब बैन हुजे हा, त यूट्यूब साॻी उहो मतिलबु वर्चुअल प्राइवेट नेटवर्क सम्झी सघो था, VPN वग़ैरह वारो ज़मानो रहियो आहे। इन में केर बि यूज़ करे थो सघे, सही। पर उहो एड उहो मतिलबु अञा ताईं ॾिसो फेसबुक मोनेटाइज़ कोन थियो आहे पाकिस्तान में, या अञा ताईं असां वटि उहा शइ कोन्हे, मतिलबु पंहिंजी का वेबसाइट या पंहिंजो कहिड़ो प्लेटफॉर्म जिते अची करे पाण पैसा कमाए सघूं, कोन्हे। इहो ई हिकिड़ो वाइज ज़रियो आहे यूट्यूब खे संभाले रखो ऐं यूट्यूब ते इन टाइप जो कंटेंट न ठाहियो। जीअं मिसाल तौरु असां टिकटॉक ते बंदूक ॾेखारींदा आहियूं, पिस्तौल खणी बीठा आहिनि छोरा, ख़ुदकशियूं कनि था, काफ़ी वॾो गंद थिए थो। तव्हां हिन ॻाल्हि सां सहमत आहियो या न? जेकॾहिं हिन ॻाल्हि सां सहमत आहियो, हिन वीडियो खे दोस्तनि सां फौरी तौर ते शेयर कयो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो। तव्हांजी छा राय आहे कमेंट में मूंखे ॿुधायो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।